अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धड़ी टीवी न्यूज़ में वली कार और है मारवी तहीम सबका पेरी शामिल करनासी हेडलाइंस। कैटेगरी सी मुल्कन में फातल पाकिस्तान से वतन वापसी लाए सहूलतूं ॾियण जो फ़ैसिलो। NCOC मूजिब पाकिस्तानी शहरनि खे 31 दिसंबर ताईं वतन वापसी की इजाज़त ॾिनी वई आहे। वैक्सीन सर्टिफिकेट, टेस्ट ऐं क्वारंटीना जी शर्तनि खे पूरो करणो पवंदो। अक्सर मुल्कनि में 15 खां 18 सालनि जे ॿारनि खे वैक्सीनेशन शुरू नाहे थी। 15 सालनि खां 18 सालनि जे ॿारनि लाइ वैक्सीनेशन जी शर्त में नरमी कई वई आहे। 15 खां 18 सालनि जे ॿारनि खे 31 जनवरी 2022 ताईं सफ़र जी इजाज़त हूंदी। सियारे जी मोकलन, तालीमी इदारनि में कोरोना जी सूरतहाल ऐं शागिर्दनि जी वैक्सीनेशन ते गौर वीचार लाइ तालीम वारे वफ़ाक़ी वज़ारत पारां 6 सूबनि जो इजलास अॼु तलब। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत ते घुरायल इजलास में अहम फ़ैसिलनि जो इम्कान। पाकिस्तान में ओमिक्रॉन जे पहिरें मरीज़ जी तस्दीक़ खां पोइ कराची जे इलाइक़े सोजर बाज़ार ऐं रहीम अपार्टमेंट जे भरपासे माइक्रो लॉकडाउन लागू। पाकिस्तान में कोरोना विघी वधीक 3 मरीज़ सिहतूं न वेठा। NCOC पारां गुज़िरियल 24 कलाकनि में वधीक 250 केसनि जी तस्दीक़। हाकारी केसनि जी शरह 0.67% रही। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबिना जो इजलास अॼु थींदो। इजलास में मिनी बजट पेश करण जो इम्कान। 15 नुकाती एजेंडा में अफ़गान शहरियुनि खे ॿिनि मुल्कनि ॾांहुं वञण लाइ पाकिस्तानी सरज़मीन इस्तेमालु करण जो मामलो बि शामिल। पुराणी करेंसी जे नोटनि में तब्दीली जी तारीख़ में वाध जो बि इम्कान। PPMN शाज़ अमरी चयो आहे त मुल्क में महांगाई जे सुनामी बावजूद नाअहल हुकूमत नई मिनी बजट आणण जी तैयारी करे रही आहे। इमरान नियाज़ी ईमानदारी जो ढोंग करे माण्हुनि खे बेवकूफ़ बणायो। इमरान नियाज़ी सरकार दौरान मिलंदड़ घड़ी खपाइशगी। अॼु मुल्क माली बहरान जो शिकार ऐं क़ौमी ख़ज़ाने ते आइरन जो राज आहे। नालाइक हुक्मराननि खे छुटकारो हासिल कयो वेंदो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। हालत है आज मुल्क की, खुल्लम खुल्ला, कोई परवाह भी नहीं है। अगर कोई मुल्क में जमहूरियत होती तो आज इस्तीफा देकर घर चला जाता, लेकिन ऐसी भी रवायत मुल्क में नहीं है। मैंने पहले कहा कि कुर्सियों से चिमटने की रवायत है, छोड़ने की रवायत नहीं है। महंगाई की हालत आप खुद देख लें, 4.5 रुपया बिजली यकमुश्त बढ़ाई गई। मुल्क के अंदर महंगाई बढ़ती जा रही है, अवाम पिस रहे हैं। हमारे मुल्क के वज़ीर-ए-आज़म ने आपको खुशखबरी दी है कि अमेरिका में महंगाई भी बढ़ रही है। यार हम अमेरिका में नहीं रहते, हम तो पाकिस्तान में रहते हैं। वहाँ पर जो शाय खुर्दनोश हैं उनकी कीमत 2% बढ़ी है, पाकिस्तान में 17% बढ़ी है। शाहिद काका नवाज़ी चयो आहे त मुल्क में महांगाई तेज़ी सां वधी रही आहे। बिजली जी क़ीमत में 4.5 रुपयनि जो इज़ाफ़ो कयो वियो। जंहिंखे अवाम जी परवाह न हुजे उनखे हिते रहण जो को हक़ न आहे। ॿियनि जे सहारे ते हलंदड़ वज़ीर आज़म जेको पाण कमु न कंदो इहो ॿियनि जे कम जी क्रेडिट खणंदो आहे। वज़ीरनि इस्लाहकारनि जो कमु रुगो प्रेस कॉन्फ्रेंस करण आहे। नून लीग अख़बार जो एहतसाब अदालत इस्लामाबाद ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि कई। जनरल इंडस्ट्रीज के गैस बंद करण बावजूद गैस जो बहरान खत्म न थियो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस प्रेशर घट, शहरी परेशान। डिफेंस सदर गार्डन गुलशन इक़बाल जे इलाइक़नि में गैस जी अनाहत बरक़रार।
स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जी मॉनिटरी पॉलिसी कमेटी जो इजलास शुरू। स्टेट बैंक जे गवर्नर रज़ा बाकर इजलास की सदारत करे रहियो आहे। ज़रियनि मौजूद इजलास में वयाती शरह में तब्दीली या बरकरार रखण जो फ़ैसिलो कयो वेंदो। पाकिस्तान ऐं ईरान जी सरहद ते अब्दुई सेक्टर में सिक्योरिटी फोर्स जी चेकपोस्ट ते दहशतगर्दनि जो हमलो। ISPR मौजूद हमले में लाइंस नायक ज़हीर अहमद शहीद। जवाबी कार्रवाई में दहशतगर्दनि खे नुक़सान पहुंचायो वियो। रोहिड़ी भैसां पुलिस जे मुबैना मुक़ाबले में एक ॾुआरी माची वियो। हथियार हथ करण जी दावा। माची वजे रमज़ान उर्फ़ रमज़ो भयो तो सुञाणप। SSP सखर इरफान समा मौजूद झांगो थाणे जी अधु क़ौमी शहर ते कटबर पुल भरिसां ॾुहारी ने पुलिस में मुक़ाबलो थियो। माची वजे ॾुहारी कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चोरियुनि ऐं खुर जे वाक़िअनि समेत केतिरई संगीन केसनि में सखर पुलिस खे घुरबल हो। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में T20 मैच अॼु कराची नेशनल स्टेडियम में खेॾी वेंदी। पाकिस्तान पहिरीं मैच में वेस्ट इंडीज़ खे शिकस्त ॾेई छॾी हुई।